जय श्री झूलेलाल भैया, जय श्री झूलेलाल। असां हिनी महिल द्वारका में हिकु स्थित मंदिर आहे, उते आयल आहियूं। इन मंदिर जो नालो आहे श्री दादा देव, पालम में आहे। हिते हिकदमि जेका दादा देव भॻवानु आहिनि उहा सेम टू सेम हू बहू असांजे झूलेलाल भॻवानु ईष्ट देवता वांगुरु सेम टू सेम शक्ल घोड़े ते विराजित। मां तव्हांखे हाणे बसि मंदिर जे प्रांगण जे अंदरि गिनी हलंदोमांव। तव्हां ॾिसो, हीअ 11 एकड़ में इहो पूरो प्रांगण आहे, जंहिंमें मंदिर बि आहे और उपवन बि आहे, गार्डन आहे और मेलो ग्राउंड बि आहे। पूरो ॾाढो वॾो आहे। अॻिते हलूं था पिया और तव्हांखे मां ॾेखारियां थो कीअं आहे मंदिर जो स्वरूप। श्री दादा देव जो स्वरूप कीअं झूलेलाल साईं लॻनि था पिया, उहो मां तव्हांखे ॾेखारींदोमांव। बसि असां हिन प्रांगण में मंदिर जे अंदरि असां प्रवेश कयूं था पिया। जय श्री दादा देव, बोलो झूलेलाल भॻवान की जय। हिन प्रांगण में घुसंदे ई जेकी वाइब्रेशन आहे उहा एतिरी पवित्र लॻंदी आहे। तव्हां कॾहिं हिते अचो, हिन मंदिर में अचो, तव्हांखे वाइब्रेशन एतिरी पवित्र लॻंदव, हितां जी हवा एतिरी पवित्र लॻंदव, तव्हांखे ॾाढो सुठो लॻंदव। तव्हां ॾिसो, हे असांजा दादा देव भॻवान आहिनि, कीअं सेम टू सेम हू बहू श्री झूलेलाल भॻवान वांगुरु लॻनि था पिया। ॾिसो, बोलो जय श्री झूलेलाल। घोड़े ते सवार दादा देव भॻवान हू बहू श्री झूलेलाल भॻवान वांगुरु स्वरूप आहे उन्हनि जो। बोलो जय श्री झूलेलाल, जय श्री झूलेलाल। बोलो दादा देव भॻवान की जय। तव्हां इहो पूरो प्रांगण ॾिसो, इन मंदिर जो एतिरो पवित्र प्रांगण आहे और हरीश भैया बि असां सां गॾु आहिनि। जय श्री झूलेलाल, जय दादा देव भॻवान। इन प्रांगण जे पुरतों मां तव्हांखे हिकु प्रांगण और ठहियल आहे, जिते इलाही अलॻि अलॻि तरीक़े जा मंदिर आहिनि, जंहिंमें गणेश भॻवान जो मंदिर, श्री कृष्ण भॻवान जो मंदिर, माता पार्वती जो मंदिर, माता दुर्गा जो मंदिर और विश्वकर्मा भॻवान जो मंदिर और असांजा शिव भॻवान जो मंदिर, हे खाटू श्याम जो मंदिर। इलाही बढ़िया प्रांगण आहे। तव्हां ॾिसो प्रांगण केतिरो पवित्र लॻे थो, ॾाढो सुठो थो लॻे। और असां पंहिंजे सिंधी भाउर भेणनि खे चवंदासीं कि हिकु बार ज़रूरु अचो दादा देव भॻवान जो दर्शन करणु, जेको तव्हांखे हूबहू पंहिंजे ईष्ट देवता झूलेलाल भॻवान वांगुरु तव्हांखे लॻंदव और तव्हांखे ॾाढो सुठो लॻंदो हिन प्रांगण में अची करे। तव्हांखे